भाई मैरिड हो? नहीं। शादी क्यों नहीं की? नहीं सही 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 बस आपने ऐसा किया जैसे आपको बड़ा अफसोस हुआ है कि अभी तक आपकी शादी नहीं हुई। ये भाई वाला सवाल आपसे है। मेरे को तो सवाल करते हुए भी शर्म आ रही है। अस्सलाम वालेकुम दोस्तों, हींअर वरी असीं वञूं पिया हॉस्पिटल सां कोई ऐं अॼु पटी वग़ैरह खुलंदी। अॼु मूंसां साहिल न आहे, अॼु वरी ईमान आहे। ईमान सां गॾु आहे। असां वरी अॼु करीम गाड़ी कराई आहे। दोस्त आपका नाम क्या है? आपका नाम? अब्दुल बासित। अब्दुल बासित असां सां गॾु आहे ऐं हींअर असां निकिता आहियूं अञा घरां, वरी अॻिते तव्हांखे अपडेट कंदासीं। दोस्तों बासित खां पुछूं था त करीम में केतिरो कमाए थो या ख़बर तो पए न। बासित ये गाड़ी आपकी अपनी है? जी मेरी गाड़ी अपनी है। तो यार कितना इनकम हो जाता होगा आपको मंथली? मंथली मतलब मैं पार्ट टाइम चलाता हूँ 4 से 10 और 4 से 10 बजे तक 2000 के डेली पेट्रोल में 3000 रुपये से 2500 रुपये की बचत आती है रोज़ाना? 4 बजे से 4 बजे से रात 10 बजे तक। रात 10 बजे तक। दोस्तों हे जी पंहिंजी गाड़ी आहे ऐं चए थो मां शाम जो 6 बजे खां स्टार्ट कंदो आहियां राति 10 बजे ताईं। 2000 पेट्रोल जा कढंदो आहियां ऐं 3 साढे 3000 मां पंहिंजा कढंदो आहियां। 3000 सां मंथली 90000 तो पक्को थी वियो। 90000 तो पक्का हो गया। 90000 रुपये तक आ जाता है। इसके अलावा कुछ करते हो? जी नहीं, इसके अलावा नहीं बस गाड़ी। सही है यार, इसके अलावा और करना भी नहीं भाई, थोड़ा रेस्ट भी कर लेना। रेस्ट भी करनी चाहिए ना, ड्राइविंग जो है थोड़ा मुश्किल है। हाँ हाँ बिल्कुल। उसमें नींद पूरी होना चाहिए और दिमाग हाजिर होना चाहिए। दिमाग हाजिर होना चाहिए और आपकी ऑटोमेटिक है, ये अच्छी है। अच्छा दोस्तों ये तव्हां ॿुधियो त हे अधो शाम जो 6 बजे गाॾी कढंदो आहे। गाॾी नहीं पंहिंजी आहे ऐं राति 10-11 ताईं हलाईंदो आहे। 2000 पेट्रोल जा कढंदो आहे। 3 साढे 3000 चए थो मूंखे डेली बचींदा आहिनि। 3 सां बि 90000 थी वियो। त दोस्तों तव्हां बि इहो कारोबार हिते करे सघो था। ईमान खे बि ॾिसो, ईमान क्रिकेट खेॾंदो थो हले। दोस्तों ही बहादुराबाद जी चौरंगी आहे जेको रस्तो तारिक रोड ते वेंदो आहे। तमामु ख़ूबसूरत चौरंगी आहे ऐं हिते रश इलाही थी वेंदी आहे, मतिलबु ट्रैफिक घणी जाम थी वेंदी आहे। हिते टाइम थोरो लॻंदो आहे, बाक़ी चौरंगी तव्हां पाण ॾिसो था ख़ूबसूरत आहे। दोस्तों असां अची विया आहियूं, ईमान गॾु मूंसां वेल केयर डॉक्टर ज़ैन भट्ट असां अची विया आहियूं। हे गेट आहे। जीअं असां अंदरि आहियूं काफ़ी फ्रेंडली माहौल लॻो पियो आहे ऐं अॼु मुंहिंजो वॉश थींदो। पहिरियों चांहि पीअण लाइ असां ॾींदो, चांहि ॾिनी अथऊं ऐं चांहि भी सुठी आहे। तो जी असां सां हिकिड़ो सिद्धार्थ, क्या गोविंदा यार एक नाम बता भाई। मेरा नाम सिद्धार्थ। सिद्धार्थ, कल मैं जब ऑपरेट करवा रहा था, कब कोई बोल रहा था गोविंदा, कोई बोला सिद्धार्थ, मेरे को लग रहा था मैं इंडिया में बैठा हुआ हूँ। यकीन करो। आपका नाम क्या है? अब्दुल रहीम। रहीम भाई मैरिड हो? नहीं। शादी क्यों नहीं की? नहीं सही 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 बस आपने ऐसा किया जैसे आपको बड़ा अफसोस हुआ है कि अभी तक आपकी शादी नहीं हुई। गजब बेइज्जती है। क्यों नहीं हुई? बस ये समझ लें कि क्या समझ लूँ? दिल नहीं करता, क्या करें अभी। बड़ा अफसोस हुआ है मुझे। एज क्या है आपकी? 34। 84? 34। 34 यार, मैंने तो 28 साल में शादी कर ली थी। ये रिजल्ट आपके सामने, ये देखो। देखा आपने लापरवाही का नतीजा है। ये देखो रिजल्ट आपके सामने। तो अभी कर लो भाई, तुम्हारे बाल भी मेरी तरफ जा रहे हैं जैसे मेरे गए थे। तो नए लगवा के करेंगे। मैडम आप सिर्फ हंस रही हैं। आपका नाम क्या है? अच्छा। आपके असली बाल हैं? यस। अरे कहना क्या चाहते हो? लगे हुए तो नहीं है ना? नो। अच्छा ये भाई वाला सवाल आपसे है। मेरे को तो सवाल करते हुए भी शर्म आ रही है। सही बोल रहा हूँ ना? यही सवाल आपसे है। अभी मेरी एज नहीं है शादी की। शादी की एज नहीं? 12 साल 13 साल? अब लड़कियों से यही नहीं पूछना चाहिए, यही मकसद ये है। तभी तो मैं खुद बता रहा हूँ। चलो सर दोस्तों, तव्हांखे सिर्फ़ु इहो ॾेखारिणो त हितां जो जेको माहौल आहे सफ़ा चिल दोस्तानो आहे। मूंखे किथे बि फील न थियो त मां कंहिं वॾी क्लिनिक में आयो आहियां ऐं पोयों मूंखे कुझु सूरु थींदो या छा थींदो। बिल्कुलु ईज़ीली मुंहिंजो कमु थियो आहे ऐं हींअर मूंखे 2 ॾींहं थिया आहिनि मां पटी लाराइण आयो आहियां। तव्हां मुंहिंजे ॻाल्हाइण मां अंदाज़ो वठंदा हूंदव त मां माना हैप्पी आहियां। त दोस्तों तव्हां हिन में मां डॉक्टर साहिब जो नंबर बि लिखी छॾियो आहे ऐं कॉन्टेक्ट नंबर बि लिखियो आहे, डॉक्टर नालो बि लिखियो आहे, क्लिनिक जी एड्रेस बि ॾिनी आहे। तव्हां कंहिं महिल बि हिते अची विज़िट करे था सघो। थैंक यू। दोस्तों मुंहिंजो हैंड वॉश थी वियो आहे ऐं हींअर वरी मां करीम में वेठो आहियां, वञा पियो घर ऐं वरी हिन करीम वारे खां पुछूं था त हे घणो थो कमाए। दोस्तों हींअर वरी असीं वञूं पिया वापसि घर। पट्टी वग़ैरह लही वई आहे। हाणे वरी असां सां करीम में कोई ॿियो दोस्त आहे। दोस्त आपका नाम क्या है? वकार। वकार। वकार ये गाड़ी आपकी है? जी।
मतलब अपनी है ना, जी जी तो गुजर सफर हो जाता है ना। हाँ अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह का करम। अच्छी बात है। यही काम करते हो, पार्ट टाइम भी करते हो? फिर वक्त तो अभी यही चल रहा है। अच्छा। तो दोस्तों जेकर तव्हांजी शादी ना आहे थियल, तव्हां करीम जो मतिलबु सिस्टम शुरू कंदव न गाॾी वारो, त तव्हांजी शादी बि थी वेंदी। उहो इन लाइ थी वेंदी जो हिते मतिलबु पैसेंजर तव्हांखे जाम मिलंदा, पोइ कंहिं न कंहिं सां टक्कर थी थो वञे। दोस्त ये कितने साल से चला रहे हो आप? लगभग कोई 3 साल के करीब हो गया है। 3 साल के करीब हो गए आपको चलाते हुए। सही। दोस्तों इमिन सां ॾिसो नाश्तो थी करे सुबुह सुबुह जो। अच्छा हिन नाश्तो ईअं हूंदो अथव, भई पाण केक कटींदा आहिनि। ॾिसो केक कटियो अथई, वरी वेहंदी आहे त वरी पोइ टीवी बि ॾिसंदी आहे। टीवी ख़बर अथव कहिड़ी ॾिसंदी आहे? पोइ पप्पा खे चवंदी पप्पा मोबाइल ॾे, मोबाइल हिते रखंदी आहे, ॾिसो कार्टून थो हलेसि ऐं वरी नाश्तो करे थी। हा न ॾंद अची पूरा ॾिसां, मथियां तीत अची आहे थी थोरी। हा हिकिड़ो टुटे तयार। इहो टुटे थो? हा। वरी ॿियो बि वञे थो? हा हल ठीकु आहे। नाश्तो हिकु केक कंहिं ठाहिनो अथई? ये मटाओ। पाण ठाहियो अथई? हलो बचाए सां केक थी खाए। नाश्तो करे वठि त पोइ वरी तोखे वठी थो लां। सही आहे? कटी। घर में? घर में।